नाज़रीन, जदीद दौर अचण बाद भी सिंध में घोड़ा पालण जो शौक़ अॼु बि उरूज ते आहे। नौजवाननि जो बि हिन शौक़ ॾांहुं पहिरियां जी भेट में लाड़ो वधी वियो आहे। घोड़नि जी पालना ते लखें रुपया ख़र्च बि कयो वञे थो। घोड़नि जे शौक़ बाबति ॾिसूं था एडी कुंभर जी हीअ रिपोर्ट। जदीद दौर ईंदे ई केतिरा ई शौक़ घटिबा वञनि पिया। उते सिंध में घोड़ा धारण जो शौक़ अॼु बि उरूज ते आहे। नौजवाननि जो लाड़ो बि हिन शौक़ ॾांहुं अॻु जी भेट में वधियो आहे। हिन महांगाई जे दौर में घोड़नि जा शौक़ीन लखे रुपया ख़र्च करे हिन शौक़ खे ज़िंदा रखियो अचनि। सिंध जे लॻंदड़ मेलनि मलाखड़नि जलसनि में घोड़नि जी डोड़ में हिसो वठी क़दीमी शौक़ खे हथी वठाई वञे थी। मेलनि में घोड़नि जा तंबेला ऐं ओताकूं अॾियूं वञनि थियूं, जंहिंमें महिमान नवाज़ी सां गॾु घोड़नि जा शौक़ीन हिक ॿिए जी महिमानी करे सकाफ़त खे बि ज़िंदा रखियो अचनि। लखे रुपयनि जे घोड़ा धारींदड़ घोड़नि जे देखभाल लाइ हिकु हिकु घोड़े ते ॿ या उन खां मथे मज़दूर रखिया वञनि था, जेके घोड़नि जी ख़िदमत चाकरी सां गॾु टहलाइण ऐं खाध खुराक जो बि ख़्यालु रखंदा आहिनि। घोड़े जो शौक़ु अहिड़ो आहे जो ही सखी शौक़ु आहे। हिन में पोइ जंहिंखे जेतिरो इश्क आहे उहो ओतिरो हुन ते ख़र्च करे थो। पोइ हुन जे खाधे जो हिसाबु कोन्हे, हुन जे मज़दूरनि जो हिसाबु कोन्हे। हिकिड़े घोड़े ते सम्झो त 2 माण्हू लाज़मी आहिनि। हितां पाण ॾिसो पिया त वॾा वॾा मेलनि में जिते शौक़ीन पाण हॾूं वणूं ॾेई ख़र्च कनि था, अची उतां घुमनि था, उते महिमान अचनि था। ऐं मेलागिरी आहे, यकीनन महिमान अनलिमिटेड अचनि था। पोइ उन्हनि ते ख़र्च करणु ऐं सिंध जी सकाफ़त बि रही आहे हिकिड़ी महिमान नवाज़ी। हिन वक़्तु घोड़नि जो शौक़ु तमामु घणो आहे। सिंध में, पंजाब में, ॿिनि सूबनि में बि हिते असां वटि सिंध में हींअर घोड़नि जे शौक़ में जाम तेज़ी आहे। नौजवान जाम घोड़नि जे शौक़ में हींअर आहिनि। पुराणा सदन खां शौक़ु असांजो रहियो आहे ऐं अलहमदुलिल्लाह हींअर बि शौक़ु तमामु सिंध में वसी आहे अलहमदुलिल्लाह। ऐं तमामु भला शौक़ीन ऐं जंहिंजो नवाब शौक़ीन तमामु जाम पैदा थिया आहिनि। हींअर शुक्र अल्लाह जो शौक़ु घोड़नि जो ॾींहों ॾींहुं तमामु वधी वियो, तमामु जाम। घोड़नि जे शौक़ीननि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त शौक़ जो को मुल्ह न आहे। सिंध में लॻंदड़ मेलनि मलाखड़नि में घोड़नि जी डोड़ में हिसो वठंदा आहियूं। घोड़ा मुख़्तलिफ़ चालनि में डोड़ंदा आहिनि। असां वटि शौक़ीननि खे रवाज जे हिसाब सां मिक्सी चाल, चोकड़ी, चौबाद भली हुजे त उहो घोड़ो वणंदो आहे। घोड़े खे खाधे में बो, जौ ऐं घी बि ॾिनो वेंदो आहे। घोड़े सुवार ऐं मालिक खे बि सुञाणे थो। सिंध जे रिवाज जे हिसाब सां घोड़ो मिक्सी चाल भली हुजे, चौकड़ी भली हुजे, चौबादी भली हुजे। साईं शौक़ु त कोई मुल्ह ई कोन्हे का, कोई हिसाबु कोन्हे हुन जा। मेलो जिथे हूंदो आहे उते वेंदा आहियूं घोड़नि जे हिसाब सां सॼी सिंध में। खाधे में तक़रीबन माण्हू मुख़्तलिफ़ खाधा ॾींदा, ख़ासि करे सणभ जो। अॻे त घणो सणभ ई हूंदो, हुन में इहा वॾी हिसा त उहो सुञाणे थो पंहिंजे सुवार खे, मालिक खे, ॿिन्ही शयुनि खे सुञाणे थो। घोड़े ते सवारी कंदड़ सुवार ॿुधायो त घोड़े जी सवारी ॾुखी आहे। कई चकर किरिया बि आहियूं। कई दफ़ा किरिया आहियूं। असांजे लाइ त हीअं आहे जहिड़ी मोटरसाइकिल आहे या का गाॾी आहे, ओड़े हिसाब सां आहे। बाक़ी नए माण्हू जे लाइ सिंध में तक़रीबन सभिनी में रटां रहियो आहियां। घोड़नि जी डोड़ ॾिसण लाइ बि परे परे खां शौक़ीन अचनि था। शौक़ु इश्क सां वेंदा आहियूं घोड़नि खे ॾिसण। जेसि ताईं घोड़नि खे न ॾिसे जेसि ताईं असां सुख न ईंदो आहे। शौक़ीन घोड़नि खे मुख़्तलिफ़ नालनि सां सॾींदा आहिनि। मलंग, किंग कोबरा, सिंध मेहराण, फ़ख़्र सिंध, शहनशाह, लखपति, माशूक, सिंध सुल्तान समेत ॿिया केतिरा ई नाला शामिल आहिनि। कैमरामैन ख़ाकी होश मोहम्मद सां गॾु एडी कुंबर, आवाज़ टीवी सागर।